करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ीअहमद लाखो। नाज़रीन कराम, अॼु ही थोरो मुंहिंजो प्रोग्राम ॾाढो थाट प्रोवोकिंग आहे, जंहिंमें आख़िर अल्लाह ताला एॾे संसार जो मालिक आहे, एॾो वॾो संसार अथसि जो कॾहिं कॾहिं इंसानु सोचे थो त हां थो फाटे, त असां कुझु बि न आहियूं, ज़मीन ते कीड़े मकोड़े वांगुरु आहियूं। हुन हीअ धरती जेका असां हिन शमसी निज़ाम में बि ज़रड़े जे बराबरि आहे, त काइनात में अलाए छा आहे। ओचितो ओचितो अलाह साईं खे ख़्यालु थियो त मां अहिड़ी का मख़लूक़ पैदा कयां जंहिंखे मां सम्झ ॾियां ऐं पोइ ॾिसां त हू कीअं थी अमल करे। तंहिं ते ही आयत आहे क़ुर जी, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चए थो इन्ना अरज़नल अमानत अल समावात वल अर्द वल जिबाल, माना हीअ अमानत आहे क़ुर पाक जी। इहा असां पहाड़नि खे, ॾिसो फोटूअ में लॻो पियो आहे न, पहाड़नि ते अमानत लहे थी, त ए पहाड़ो, ए ज़मीनो, ए वणो, तव्हांखे मां अकुल थो ॾियां ऐं पोइ मां तव्हां मूंखे सिधे रस्ते ते हटी ॾेखारियो। त उन्हनि चयो न साईं, हाणे क़ुर चयो न इन्ना अरज़नल अमानत अल समावात वल अर्द वल जिबाल, हे साॻियो चई मां तव्हांखे ॾियां थो, माना तव्हां पहाड़ हूंदव, अकुल हूंदव, अखियूं हूंदव, ॻाल्हाए सघंदव, चुरी पुरी बि सघंदव, वणनि खे चयईं, ज़मीन खे चयईं। त हुननि चयो साईं ॿाहूं था ॿधूं, फ़ अबईन ऐं यहमिलना, असांखां इहो कमु कोन्ह थींदो, फ़ अशफ़क़न मिन्हा, उन खां डिॼी पिया, व हमल अल इंसान, पर जॾहिं इंसान खे चयईं त इंसान चयो साईं ॾे, असां तयारु आहियूं। त अलाह ताला चयुसि त ॾिस तूं इंसानु आहीं, हीउ क़ुर ॾींदोसांइ, नबी मोकिलींदोसांव, पर शैतान बि छॾींदोसांव। छो त मां तव्हांजी आज़माइश थो वठां। हाणे तव्हां मुंहिंजा मुफ़्त में अंब खाईंदव, मुंहिंजा सूफ़ खाईंदव, मुंहिंजी साहु खणंदव, ज़ालूं पढ़ंदव, ॿार ॼणींदव, खिलंदव, ॻाल्हाईंदव, रुॻो मुफ़्त में त कोन्ह थींदो, पर मां हीअ अमानत तव्हांखे क़ुर ऐं उन सां गॾु उनखे सम्झाइण वारो नबी मोकिलींदुसि। तव्हां इन ते हलिजो, ऐं शैतान खे बि मूं पावर ॾिना आहिनि तव्हांखे आज़माइश जे लाइ। जेकॾहिं मां शैतान पैदा न कयो हा त पोइ त तव्हांजी आज़माइश ई कान्हे। त इंसानु चयो हा साईं, परवाह न कर, असीं जेको सो खणी वेंदासीं। त इहो ई थो अचे त ॾिसो इंसान अमानत खईं आहे, पर पहाड़नि चयो न साईं, न असांखां कोन पुॼंदो। इहा ई जेका आयत मां पढ़ीसीं, त उन्हनि जेको सो खइण खां इनकार करे छॾियो। इन्नहू कान ज़लूमन जहूला, अलाह चए थो हाणे इंसानु हा त कई आहे, पर लॻे थो त कुझु नादान आहे, छाकाणि त हिनखे जन्नत मिलणी आहे, त हिनखे हुन लाइ महिनत करणी पवंदी। पोइ हिते इंसान जो हा चई ठीकु आहे, तोखे हाणे मां इंसान खे अलाह चयो मां तोखे अशरफ मख़लूक़ात थो कयां, ऐं जेको आहे सो तूं इन्हनि सभिनी शयुनि खां अशरफ थी वेंदे। छो त इन्हनि शयुनि अमानत न खईं, फ़रिश्ता बि नथा खणनि, तो खईं आहे, तंहिंजे करे तोखे माना तूं हिननि खां अकुल में वधीक आहीं। तंहिंजे करे अलाह साईं आदम अलैहिस्सलाम खे के शयूं सेखारियूं, फ़रिश्तनि खे चई त ॾिसो मां हिन खे एडवांस अकुल ऐं सोच ॾिनी आहे, तव्हां वटि कान्हे का। तव्हां इन आहियो जीअं रोबोट्स हूंदा आहिनि जेके हिकिड़ो ई कमु कंदव, पर हे जेको आहे सो हिनखे मूं सम्झ ॾिनी आहे। त आदम अलैहिस्सलाम खे कुझु टेक्निक सेखारियईं, हाणे चई त आदम अलैहिस्सलाम इन शइ जा नाला ॿुधाए, त हुन अकुल जी ज़रूरत आहे, नाला ॿुधाया। गिलास रखियो हूंदई अलाह खे, चई साईं हिन में को पाणी आहे या को लिक्विड, उहा बीही वेंदी। फ़रिश्ता त एतिरो बि न पिया सोचे सघनि। त पोइ फ़रिश्तनि खे चई हाणे तव्हां हिन खे इल्मी सजदो कयो, माना तव्हां इहो सजदो कयो त हीउ तव्हां खां अकुल में या जेको कुझु मूं हुन में सॉफ्टवेयर विधो आहे या जेका अमान ॾिनी आहे उहा तव्हां सभिनी खां वधीक सभिनी सजदो कयो, पर इब्लीस न कयो। ज़ाहिर आहे की इब्लीस खे त अलाह साईं अॻिते असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु करिणो। सो अलाह पुछेसि थो काल या इब्लीस मालक अल्लाह तकून साजिदीन, चई ॾे ख़बर तूं हिनखे सजदो न कयो। काल लम अकुन ले अस्जुद ले बशरन ख़लक़तो मिन सलसान मिन हमाइन मसून, चई ॻाल्हि ॿुधो, भली हिन जो तव्हां हिनखे अमानत ॾिनी आहे, हिनखे क़ुर मिलंदो, नबी मिलंदा, पर ॻाल्हि इहा आहे त ठाहियो त मिटीअ मां अथईसि, ऐं मां जेको आहियां सो ठहियलु आहियां बाहि मां, ऐं मूंखे बि ओतिरो ई जेको अकुल आहे, मां चाहियां त हिन माण्हूअ खे ख़राबु करे सघां थो। तंहिं ते हिन जवाबु ॾिनो लम अकुन ले अस्जुद ले बशरन, शैतान जो मां इनखे सजदो न कंदुसि।
पोइ हाणे छा आहे चईसीं हाणे बसि शैतान चयो त ॻाल्हि इहा आहे त पोइ मूंखे बि पावर ॾे त असीं ॾिसूं त तव्हांजी जेका अमानत खणी थो सघे कोन थो खणी सघे। तव्हां जेका हिनखे अमानत ॾिनी आहे अहिड़ी अमानत ॾिनी अथव जेकॾहिं ही इन ते अमल कंदो त मूंखां वधीक होशियारु आहे, माना मूंखां वधीक अशरफ थी वेंदो। पर जेकॾहिं ही लालच में पइजी वियो ऐं क़ुर ऐं अलाह जे रसूल जे हुकुमनि ते न हलंदो त मूंखां बि बेकार आहे। तंहिंजे करे अलाह खे थो चए काल रबी बिमा अगवैतनी, छाकाणि त तव्हां मूंखे हिन जे करे घटि कयो आहे वल उगवियनहुम अजमईन, त मां वञी हिननि खे गुनाह मुज़यन कंदोसांसि। रुश्वत खाईंदा, चोरी कंदा, कूड़ हणंदा, ज़नऊं कंदा, बाक़ी इला इबादक मिनहुल मुख़लसीन, बाक़ी मूंखे अलाह साईं ख़बर आहे जे तुंहिंजे हिन क़ुर वारी अमानत खे पढ़ी सम्झी हलंदा इहे त बची वेंदा। पर मां कोशिशि कंदुसि की क़ुर ताईं पहुचण ई न ॾींदुसि, अलाह जे रसूल जी ॻाल्हि ते पहुचण ई कोन ॾींदुसि, पोइ त मौजा आहिनि। त चई त मां हिन दुनिया में वञी अहिड़ा हिकिड़ा सिस्टम ठाहींदुसि ल उज़ई न लहूं फिल अर्द अगवी न अजमईन, ॾिठई हिन शैतान सिस्टम इंसान खे विधो आहे, तारूं लॻियूं पियूं, सभु लॻियूं पियूं, सोचूं इंसान में पैदा करे थो। त अलाह ताला चयसि त शैतान चयो त जो कुछ ज़िंदगी में है और कोशिश करेगा कि सब लोग उसकी जाल में फंस जाएं। अल्लाह ताला चए थो वरी थो शैतान अञा ॻाल्हाए, चए थो काल अराई तक हाज़ल जी करम तली, जीअं अलाह साईं हाणे त हिन शख़्स खे तो अहिड़ी शइ ॾिनी आहे जेका मूंखां बि वधीक आहे करामत जे लिहाज़ खां, शर्फ़ जे लिहाज़। कहिड़ो? हे क़ुर ऐं हिन क़ुर खे सम्झाइणु अलाह जा रसूल। इहा शइ जेका तव्हां इंसान खे ॾिनी आहे इन्हीअ सां त इनखे वॾो शर्फ़ ॾिनो अथई मूंखां वधीक। लैन अख़र तनी ला अजलिन, चई थो बाक़ी मूंखे तूं चांस ॾे, टाइम ॾे, इला यौमल क़ियामत, क़यामत ताईं लातिने कन ज़ुरियत हू इला कलीला, त ॾिसजांइ इन्हनि सभिनी जूं मूं पाड़ूं पटराईंदोसांसि, हिन अमानत ताईं पहुचणु कोन ॾींदोसांसि। क़ुर हूंदनि घर में तॾहिं बि पढ़ंदा त सम्झंदा कोन असीं छा था पढ़ूं, पोइ हिननि ताईं तुंहिंजो इहा अमानत पहुचंदी कान। अमानत त पहुचण लाइ उनखे सम्झणु खपंदो, चई मां हिननि खे तबाह कंदुसि। ऐं चए थो त मां हिनखे वल उज़ई न लहूं फिलर्द वल अगवी अनम अजमईन, मां वञी थो दुनिया जूं शयूं सींगारियानि, मज़ा, चोरियूं, रुश्वतूं, हराम, ठीकु आहे, कूड़, माण्हुनि ग़रीबनि खे फुरणु लुटणु, इन में मज़ा आहिनि, कुता बछाइणु, सभु कुझु करणु, इन्हनि खां मां सभु धंधा कराईंदुसि। ऐं अहिड़े तरीक़े सां मुंहिंजी एस्टिमेट आहे त हे तुंहिंजे क़ुर खे सम्झी पढ़ण वारा या अलाह जे रसूल जे हुकुम हलण वारा चंद हूंदा, कोशिशि कंदो मां सभिनी खे कयां। अलाह साईं चयुसि ओके काल अज़ब, चई तूं वञ, फमन तबे कमिनहुम, जेकॾहिं इहे वाक़ई हिन अमानत खे, हिन क़ुर खे, अलाह जे रसूल खे सम्झी न पढ़ंदा, न हलंदा, उन मुतां ज़िंदगी न गुज़ारींदा, त जेके तुंहिंजे पोयां हलंदा फ़ इन जहन्नम जज़ाउकुम जज़ाउन माफ़ूरा, पोइ तूं बि जहन्नम में वेंदे ऐं तोसां जेके गॾु हूंदा उहे बि जहन्नम में वेंदा। तंहिं ते अलाह साईं हुकुम किया तो अल्लाह पाक ने हुकुम किया कि ज़िंदगी गुजारने के लिए जो हिदायत भेजूंगा उस पर जो अमल करेगा उसको परेशानी भी नहीं, खौफ भी नहीं होगी। हाँ कुरान छा तो चए कुल नहबितू मिन्हा जमिया, अल्लाह चो ठीक है हलो हितां निकिरो, ॿई निकिरो, इंसान बि हलो ज़मीन ते जिथे तव्हांजो इम्तिहान थींदो, माना प्लेस ऑफ एग्ज़ामिनेशन इहा दुनिया जो गोलो आहे। असां त आसमान ते हुआसीं, काल कुल नहबितू मिन्हा, हलो तूं शैतान तूं बि हल, सभु हेठि हलो। फमा याती यन्नकुम मिन्नी हुदन, चई मुंहिंजे तरफ़ां इंसान ज़ात लाइ उन टाइम ते इंस्ट्रक्शन जो किताबु ईंदो, मुंहिंजे तरफ़ां इंसान ज़ात लाइ अलाह जो रसूल ई क़ुर खणी ईंदो। हर दौर में अलाह जो रसूल उन ज़माने लिहाज़ सां क़ुर खणी ईंदो, लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेको क़ुर आणिबो इन जी हिकिड़ी ख़सूसियत आहे। उन जी ख़सूसियत इहा त पहिरीं त हीउ क़ुर पाक अरबीअ में आहे, ऐं अरबी ज़बान अहिड़ी ज़बान आहे जो विथ टाइम उन में को बि तग़यर चेंजिस न ईंदी। मिसाल तौरु असां शेक्सपियर जी अंग्रेज़ी कोन था हींअर माना करे सघूं, शाह लतीफ़ जा घणे भाङे शेर असां सिंधी नथा माना करे सघूं, लेकिन अरबी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, अलाह ताला हिन खे अहिड़ी ज़बान कई आहे जो 5000 साल खां पोइ इहा ई अरबीअ जी माना इहा ई थींदी जेका हिन में, हिन में तग़यर कोन थो अचे। हलो ब्रेक वठूं था।
अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फला आख़िरत में आऊं आहियां शफ़ी हंद लाखो। त अलाह ताला चयो त हीउ जेको मां अहिड़ो क़ुर थो ॾियां, छो पहिरीं त चई त मां इन क़ुर जी कंदुसि हिफ़ाज़त, त इन में को तब्दीली न अचे, छो त पोयां जेके बि क़ुर आया हुआ उन में ॻाल्हियूं हेठि मथे थी वियूं। तव्हांजा हिंदुनि जा वेद बि घणे भाङे क़ुर वांगुरु साॻियूं आयतुनि, पर ॿियूं मटिलियूं बि आहिनि, माण्हू मटाए था छॾनि, छो त न प्रिंट हुयूं न एॾा हाफ़िज़ हुआ। लेकिन हीअ अहिड़ी शइ आहे जेका चेंज कान थींदी। त चए थो मुंहिंजे तरफ़ां जॾहिं इजाज़त अचे फमन तबिया हुदाया, जेको हिन ते अमल कंदो फला ख़ौफ़ुन अलैहिम, पहिरीं त उहो हिन दुनिया में शींहं थी गुज़ारींदा। जेको क़ुर खे सम्झी पढ़ी अमल कंदो उहो शींहं थी वेंदो, शींहं। इहे ठग आहे, चोर, राशी इन खे असरु न कंदा। वला हुम यहज़नून, ऐं न की वरी टेंशन थींदा आहिनि ज़िंदगीअ में। अलाह चए थो ॿई शयूं हिन क़ुर ऐं अलाह जे सुनत जे करे हिन खे मिलंदियूं। तंहिंजे करे जेकॾहिं क़ुर ई हथ में थो खणे, फमन तबिया हुदाया, जेको क़ुर ई हथ में थो खणे, फला ख़ौफ़ वला यहज़नून, त इहे सॼियूं शैतान जूं मशीनरियूं, फासाइणु, रुश्वत जी लालच ॾियणु, हराम पाई करणु, इहे सभई हिन ते असरु कोन थींदा। इहो मां तव्हांखे पिक्चर में थो ॾेखारियां। ऐं जेको आहे पोइ अलाह ताला फरमायो काल हाज़ा सिरात अलैहि मुस्तक़ीम, हीउ जेको क़ुर आहे इहो सिधो रस्तो आहे जेको मूं ताईं पहुचाईंदो तव्हांखे। इन इबादी लईस लको सुल्तान, जेको हिन ते अमल कंदो न शैतान, मां ॿुधाए छॾियां उन ते तुंहिंजो असरु कोन हलंदो। इला मां नितब मिनल गावीन, बाक़ी जेके गुमराह थी तुंहिंजे पोयां हलंदा इहे तोसां गॾु जहन्नम ईंदा। इन जहन्नम लमोइदुम अजमईन, ऐं सभई इन्हनि जे लाइ फेल थियण वारा ऐं तव्हां ऐं तुंहिंजे शैतान, तुंहिंजा जेके चेला आहिनि, सभिनी जे लाइ जहन्नम जो वाइदो आहे। लेकिन अलाह खे ख़बर हुई त इहा जेका हिन हिदायत हासिलु करण वारा ॾाढा इंटेलिजेंट ऐं ज़हीन माण्हू चंद हूंदा। हिकिड़ा त ज़हीन आहिनि, साइंटिस्ट आहिनि, लेकिन क़ुर कोन था पढ़नि। अहिड़ा माण्हू जेके हिन क़ुर खे बि सम्झनि, नबी सल्लल्लाहु खे सुनत खे सम्झींदा, त इहे हूंदा चंद माण्हू। अम तहसब, भाइयो अथई छा, अन अक्सर यसमऊन यकलून, त मझाऊं घणा ॿुधनि था ऐं सम्झनि था। ॿुधनि त था, जो हाणे मां क़ुर खोलियो आहे न, हाणे मां पढ़ियो। काल मूसा इन तकफुरू अंतू वमन फिल अर्द जमिया फ़इन अल्लाह गनी हमीद। हाणे माना छा आहे त मूसा चयो भली तव्हां अलाह खे नथा मञो न, भली सॼी दुनिया अलाह खे न मञे, त जेको आहे सो फ़इन अल्लाह गनी हमीद, अलाह अॻ ई साराहियल आहे, हेॾी काइनात जो मालिक आहे, उहो बेपरवाह, तव्हां उनखे छा था करे सघो, पंहिंजो कारो मुंहुं था कयो जेकॾहिं न हलंदव। हाणे माना कयमि न, त चए थो त अम तहसब अन अक्सर हुम यसमऊन यकलून, अक्सर त माण्हू हिन क़ुर खे ॿुधी ऐं सम्झनि था। यकलून माना सम्झनि था, त अलाह छा थो चए, जेके नथा कनि पोइ अलाह चए थो इन हुम इला कल अनाम, पोइ इहे इंसान न थिया, इहे आहिनि जानवर। जेको माण्हू अलाह जी ॻाल्हि खे नथो सम्झी पढ़े त अलाह मूंखे छो मोकिलियो आहे, चवे छा थो, त पोइ माना जानवर आहे, हिन जी ज़िंदगी आहे, कमाईंदो त खाईंदो, खाइण जे लाइ कमाईंदो, ढंगियूं बि ईअं थियूं कनि, ॿकरियूं बि ईअं थियूं कनि, मेंह बि ईअं, मेंह खे गाह न जो मरी वेंदी, ऐं वरी जेकॾहिं मेंह खीर न ॾींदी त तव्हां गाह कोन ॾींदवसि, कुई छॾींदवसि। सो इन हुम इला कल अनाम बल हुम अज़ल सबीला, इहे जानवर त ईअं वाक़ई आहिनि, पर तव्हां इंसान थी जानवर थियो था, त तव्हां अञा बि इन खां भुलियल आहियो ऐं घटि आहियो। अलाह चयो यूतिल हिकमत मई यशा, जंहिंखे चाहे अलाह इहा ॾाढाई ॾाहो कंदो आहे, जंहिंखे ॾाहाई ॾिए, जंहिंखे ॾाहो करे उहो अलाह चाहे थो। वमई यूतिल हिकमत फ़क़त ऊतिया ख़ैरन कसीरा, जंहिंखे इहा हिकमत अता थी, ॾाहप अता थी, ॼण को हुनखे वॾो ख़ैरु मिली वियो। ॾाहप कहिड़ी आहे, ॾाहप आहे त इहो माण्हू सोचे त मां हिन दुनिया में खाइण पीअण लाइ त कोन आयो आहियां, आऊं आयो आहियां हिते अलाह जी ॻाल्हि खे सम्झी ऐं शैतान जे दावनि खे न्यूट्रलाइज़ करण लाइ। वमा यज़क्कर इला उलिल अलबाब, इहा ॻाल्हि नसीहत उहे हासिलु कंदा जेके रियली इंटेलिजेंट हूंदा। शैतान खे चयो अलाह सां निकिरो, काल फ़ाख़ुरुज मिन्ना फ़इन्नक रजीम, हल तूं तड़ियल आहीं, व इन अलैकल लानत इला यौम दीन, क़यामत ताईं तो ते लानत रहंदी। त चवणु लॻो काल रबी फंज़ुरनी इला यौम युबअस, बाक़ी मूंखे साईं उहो जेको मूंसां वाइदो हुई त मूंखे तूं कुझु टाइम छॾ त मां हिनखे ख़राबु कयां। फ़काल फ़इन्नक मिनल मुंज़रीन इला यौमिल वक़्तिल मालूम, कंहिं हद ताईं तोखे मां कंहिं टाइम ताईं ॾियां थो, क़यामत ताईं न, पर थी सघे थो। चई ठीकु आहे, इहो मूंखे क़बूलु आहे। हाणे शैतान छा कंदो, चई अलाह ॿुधाए थो इहे छा छा कंदो, उहो असांखे एडवांस में ॾिसी। चए थो शैतान यदकुल फ़क़र, तव्हांखे पहिरीं ॾसींदो त तूं अलाह जे रस्ते में ख़र्चु कंदे पैसा खुटी वेंदा। बैंक में हींअर पियाई आहे 1.5 लख रुपयो, हाणे जेकॾहिं हिनखे तूं 10,000 ॾींदे त वरी 1,40,000 थी वेंदा, वरी केॾांहुं तुंहिंजो गुज़र थी वेंदो। तौबा अस्तग़फिरुल्लाह, अलाह से सभिनी खे माफ़ी ॾे। चयो त शैतान यदकुल फ़क़र, तोखे तंग दस्तीअ खां ड्रिजारींदो, या मुर्कुल फ़हश, ऐं बुराईअ ते उखताईंदो, बुराई करणु, पराइनि माइनि ॾे निहारणु, पंहिंजे घर में माई वेठी आहे तॾहिं बि चवंदो शल उहो मूंसां ठही वञे,
वल्लाहु यअदुकुम, ऐं अलाह तव्हांखे वरी छा थो वाइदो करे, मग़फ़िरतन, जेकॾहिं तूं हिन ते हलंदे, थी सघे थो ग़लती कंदे उहो माफ़ु कंदुसि, मिनू व फज़लन, ऐं तव्हां पंहिंजो बख़्शे ऐं फज़ल जो वाइदो थो करे। वल्लाहु वासिउन अलीम, अलाह छा आहे हर शइ मॉनिटर थो करे, हिकु शइ तव्हांजी ॾिसे वेठो। लेकिन शैतान अचे छा थो चए, शैतान यअदुकुल फ़क़्र, माईअ खे चए थो हे ॿकरियूं अथई, कुकड़ अथई, मथां खां ग़रीब खे ॾींहुं मरी वेंदी आहे, उअं ई ग़रीब लॻी वेठी आहे। इहो आहे जो शैतान जो कमु आहे, त जेको सो माण्हुनि खे अचे ड्रिॼारींदो त अलाह जे रस्ते में न ॾियो, ग़रीबनि जी मदद न कयो, बुख मरण ॾियो, तव्हां पंहिंजो पेट भरे खाओ, त जेको आहे सो जेकॾहिं न कंदो त तव्हां जेको सो तव्हांजो खुटी पवंदो। तंहिंजे करे हीअ अचे थो हदीस शरीफ़ में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हक़ीक़त हर इंसान ते शैतान उन ते असरु त करे थो वञे। शैतान जो हिकिड़ो त असरु इहो आहे त बुराईअ ते उभारे थो ऐं हक़ खे झुटलाए थो, ऐं वरी फ़रिश्तो इन सां गॾु तव्हां सां मौजूदु आहे हिकिड़ो, उहो वरी छा थो करे, तव्हांखे नेकीअ जी आइडियाऊं थी ॾिए दिलि में, ऐं हक़ जी तस्दील करे थो। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो त तव्हांजे दिलि में केरु शइ नेकीअ जी ॻाल्हि थो करे, सच जी ॻाल्हि थो करे, रिश्वत खां तव्हांखे नफ़रत थो ॾियारे, कंहिं ग़रीब तोखे अहसासु ॾियारे थो, जेकॾहिं तव्हां सम्झो त तव्हांजे दिलि में ख़्याल पैदा थियनि था त माना सम्झो त अलाह जे तरफ़ां तव्हां हिदायत ते आहियो ऐं तव्हांखे शुक्र आणणु खपे। ऐं जेको माण्हू वरी शैतान वारी ॻाल्हियूं महसूसु करे त उनखे खपे त चवे अऊज़ बिल्लाह मिन शैतान, फ़ौरन अलाह जी झोलीअ में वञी लिके। अलाह फरमाए थो फला तख़ाफ़ू वा ख़ाफ़ून इन कुंतुम मोमिनीन, चए थो हे शैतान तव्हांजे कन में तव्हांखे भरे थो, इन खां न ॾिजो, ऐं तव्हां फ़रिश्ते जो चयो मञो, अलाह चए थो मूंखां ॾिजो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त। इन्नमा युरीद शैतान ऐं यूक़िअ बैनकुमुल अदावतुल बग़दा फिल ख़मर वल मैसर, ऐं ॿियो त शैतान जो वॾो हथु आहे त तव्हांखे शराब ते हलाईंदो ऐं जुआ ते, ऐं चए थो इहे ॿई शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांजे विच में बुग़्ज़ पैदा कंदो। जेको शराबी पीउ हूंदो पुट सां कोन ठहंदो, शराबी पुटु हूंदो पीउ सां कोन ठहंदो, ऐं जेके जुआऊं कंदा, जुआ करणु हर वक़्तु जुआ ते वेठो हुजे, उहे छा कंदी, उहा इहा सुद कुमन ज़िक्रुल्लाह व अनिस सलात, उहे अलाह जे ज़िक्र खां ऐं तव्हांखे निमाज़ खां रोके छॾींदी। छो त जुआ पे थी हले, हींअर हाराए पिए थो, होॾा अज़ान पे चए थो छॾ हींअर मथां खटा, हल अंतुम मुंतऊं, अलाह चए थो ॿई शयूं तव्हांखे छॾणियूं पवंदियूं, छा आहे नापाक शयुनि खे छॾींदव कोन छॾींदव। ऐं इहा ई ॻाल्हि आहे, इन्नमा युरीद शैतान यूक़िअ बैनकुम अदावतुल बग़ज़ा फिल ख़मर वल मैसर, जुआ बि कराइनि पिए थो ऐं शराब बि पियारेनि पिए थो। नतीजो छा, इहा सुदकुम अन ज़िक्रिल्लाह, हे माण्हू निमाज़ पढ़नि था, हे हिते जुआ वारो वेठो आहे, उहो नशे वारा नारा पिया था हणनि, उहा अनिस सलाह निमाज़ ते वेंदा ई कोन। अलाह फरमाए थो व इम्मा यंज़ग़न्नक मिन शैतान नज़ग़ुन, जेकॾहिं तव्हांखे शैतान को विसविसो विझे थो त अलाह खां पनाह घुरो, अऊज़ बिल्लाह मिन शैतान रज़ीम चओ, छो त इन्नहु समीन अलीम, अलाह ॿुधे वेठो। अलाह साईं एॾो वॾो आहे जो असां त सोचे था कोन था सघूं, जेकॾहिं सोचींदो न हा फाटी थो पए। पर वॾी ॻाल्हि आहे त एॾे वॾे हुजण जे बावजूदि हिकिड़ो माकोड़ो जेको हितां वञे पिए थो न, उन जी बि हुनखे ख़बर आहे त काॾे थो वञे, माकोड़ो छा थो सोचे, कंहिं पासे थो वञे, अलाह हुनखे डायरेक्शन ॾिए थो, हेॾे वञूं त दाणो पियो थी वञी खणे, इहो सॼी गाइडेंस अलाह हुन माकोड़े जी बि करे वेठो। एॾी वॾी काइनात जो मालिक जी टेक्नोलॉजी जी इंतिहा ॾिसो, इंतिहा हुनजी टेक्नोलॉजी। सो चए थो त इन्नहु समीर अलीम, तव्हांखे शैतान जे पासो वठे त चओ अऊज़ बिल्लाह मिन शैतान, क़ुर खोले माना कयो। इन लज़ी न तक़ऊ, चए थो जेके वाक़ई अलाह जी परवाह कनि था, हिन क़ुर खे चिंबड़नि, इज़ा मसहुम ताइफ़ुन मिनल शैतान, जॾहिं बि उन्हनि खे शैतान जे पासो वठी को बुरो ख़्यालु विझे थो, तज़क्करू, त यकदमि हुननि खे सोच अची थी वञे, फ़ैज़ा मूसूं, अखियूं खुली थी वञनि, सम्झ अची थी वञे, त बेकार असांखे काॾे थो करे, छाकाणि हेॾां तव्हांखे फ़रिश्तो बि तव्हांखे उहो ॾसे थो। पर जेके इन जा फ़रिश्ते जो चवणु नथा वठनि, उहे इख़वानहुम, ऐं जेके शैतान जा भाउ थी था वञनि, यमुदूनहुम फिल ग़ई, उनखे गुमराहीअ में छिकींदा था वञनि, सुम ला युक्सिरून, रहम बि कोन कंदा, मारींदा वेंदसि त जीअं अञा तबाह थिए, तबाह थिए, तबाह थिए। न त शैतान बि कॾहिं सोच करे त अरे हिन ग़रीब खे तबाह करे छॾियो अथमि, रुश्वत लॻाए छॾियो अथमांसि, रुश्वत मथां रुश्वत, रुश्वत मथां रुश्वत, हिन थाणे वारे ते मां हिनखे तबाह करे छॾियो आहे, ग़रीबनि खे मारे पिए थो, कुटे पिए थो, पकिड़े था अचूं त वरी पुड़ी हुनजी चर्स जी हणी था छॾियऊंसि त जीअं सुख लॻो पियो हुजे। त यानी शैतान इन्हनि थाणेदारनि ते रहम ई नथो करे त बणा हिन ग़रीब खे मां एॾो ख़्वार ख़राबु कयो आहे, एॾा गुनाह पिए थो वधायांसि, हाणे छॾियांसि कोन छॾींदो। चए थो सुम ला युक्सिरून, इहो कोताही कॾहिं तव्हांखे घटि कोन कंदो। शैतान चवंदो जेतिरो बुछड़ो थिए ओतिरो थिए। पोइ छा थींदो, चए थो त काफ़रनि खे छा चवंदा, ज़य्यन लहुम शैतान आमालुम वक़ाल ला ग़ालिब लकुम। हाणे छा थियो
त जॾहिं मके जा मुशरिक जॾहिं नबी साईं मदीने हलियो वियो त मके चयो त हे त जेको सो हिते ई हो त हिते हरम में निमाज़ूं पढ़ंदो ऐं माण्हू हाजी क़ुर ॿुधंदा त उन्हनि ते मुस्लमान थींदा पिया, त हाणे वरी मदीने में वियो आहे, उते वञी क़ुर पढ़ंदो ऐं असांजा माण्हू वरी वञनि था उते ॿुधनि था, तंहिंजे करे हमिलो करे इहो किसो ई ख़तमु कयूं। त हिन लश्कर तयारु कयो। हे ॾिसो हे जो लश्कर तयारु वेठो आहे। हाणे इते शैतान इंसानी शक्ल में अची हिननि सां ॻाल्हाए थो ऐं कंहिंजी शक्ल इख़्तियार कई अथई। पाड़े में हिकिड़ो वॾो कबीलो हूंदो, सुराका बिन मालिक उनजो सरदार हूंदो। इन्हनि जी हिन कुरैश सां झगड़ो हलंदो रहंदो। उहो आयो त वाइड़ा थी विया, अड़े सुराका बिन मालिक हलिया हलिया कीअं आयो आहीं? चवनि थो त शिकिल उनजी इख़्तियार कई। शैतान शिकिल इख़्तियार करे सघे थो। चवनि लॻुनि वैज़ ज़ईन लहूं शैतान अमालम, चई वाह 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 वाह, छा अॼु तव्हांजा ठठ आहिनि। वकाल ऐं चवनि पियो ला ग़ालिब लकुम वियो, चई बाबा अॼु हेड़ी तव्हां अहिड़ा बहादुर, हेॾियूं तव्हांजा हथियार तलवारूं, हे हींअर अॼु तव्हां ते केरु तव्हां खां शिकस्त ॾेई सघंदो। मिनन्नास पूरी दुनिया जे इंसाननि मां व इनी जारुनि लको ऐं आऊं तव्हां सां गॾु आहियां, माना बाशक मां तव्हांजो हिमायती आहियां, मां तव्हां सां गॾु आहियां। हाणे हे ॾिसो शिकिल में ॾेखारियो था कुरैश तयारी पिया था कनि ऐं इहो शैतान आयो अथनि। पर हिते शैतान जी शिकिल जेका अथनि सिंगनि वारी आहे, पर असल में सिराका बिन मालिक जी कंदो आहे। शैतान खे पावर आहे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली का। शैतान खे 4-5 पावर आहिनि। हिकिड़ो त शिकिल इख़्तियार करे सघे थो कंहिंजी बि। सुभाणे तव्हांखे रस्ते ते मिलंदो त तूं चवंदे अड़े दोस्त छा ला भाकुर पाईंदे, हल हक़ीक़त में उहो शैतान उन दोस्त जी शिकिल इख़्तियार थो करे ऐं उहो दोस्त वरी तोखे चवंदो हलिया जुआ ते था हलूं, शराब ते। थी सघे थो ओरिजिनल दोस्त खे ख़बर ई न हुजे। हिकिड़ो त इहो पावर अथसि। ॿियो तव्हांखे दिलि में विसविसो विझी सघे थो, उहो बि करे सघे थो। टियों वरी हिन इंसाननि में पंहिंजा यार थो ठाहे, इंसानी शैतान जिन खे पीर थो करे, उन्हनि जे कननि में अचे माण्हुनि जे घर जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। वरी उहो वरी ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि खे करामत करे माण्हुनि खे ॿुधाए पंहिंजा मुरीद ठाहींदा, पेरनि खे ज़ोर ॾियारींदा, सजदा कराईंदा। इहे जेके पेर पवराइनि था उन वक़्तु इंसान न नी शैतान आहिनि जेके पेर था माण्हुनि खे पवराइनि। छो त रसूल सलाम फरमायो जॾहिं मां अंदरि अचां त उथी बि न बीहो मुंहिंजे लाइ। छो? चई इहे अजनबियुनि जूं आहिनि, इहे अंग्रेज़नि इन्हनि मुल्कनि जूं रसूमूं आहिनि। मां अचां त मुंहिंजे लाइ रुॻो जाइ ठाहियो वेहण जी, ऐं हिते माण्हुनि खे पहिरें था पवराइनि। सो इहो जेको शैतान चईंदो अॼु तव्हां ते केरु तव्हांखे कोन थींदो। पर पोइ जॾहिं उते पहुतो, किथे मदीने में पहुतो ऐं लड़ाईअ जे मैदान ते पहुतो त ॾिठईं शैतान त जॾहिं शैतान जो आयो त अलाह ताला काउंटर में फ़रिश्ता बि मोकिलिया। हाणे ॾिसो हुन शिकिल में लॻो पिया आहिनि, फ़रिश्ता मथां बीठा आहिनि। तंहिं ते शैतान जा 2-3 चेला उन्हनि खे चई भॼो त भॼूं। चई छो? चई जेकॾहिं हींअर लड़ाईअ में असां हिननि खे फिज़िकली मदद कंदासीं त फ़रिश्ता बि फिज़िकली मदद कंदा ऐं पोइ असांखे मारे सघनि था। माना इहा सिचुएशन थी सघे पई त शैतान क़तलु थी सघे पियो। छो त हुनखे पंहिंजे क़ाइदनि जी ख़बर हुई त जेकॾहिं तूं फिज़िकली वञी तूं लड़ंदे त पोइ फ़रिश्ता बि विढ़ंदा। त तंहिं नक़स अला अकबई ऐं वठी थो पोइ हिते भॼे। ॾिसो हींअर भॼे वियो वेठो। कालाइनी भरियुनि मिनकुम। चई बाबा न मां तव्हां खां बेज़ार आहियां, मूंखे पंहिंजी जान प्यारी आहे। चई कीअं जान प्यारी आहे? चई इनी बरीन मिनकुम इनी अरा। चए थो मूंखे उहा सीन नज़र थी अचे माला तरऊं जेको तव्हांखे ॾिसण में कान थी अचे। इनी अख़ाफ़ुल्लाह, बाबा मां अलाह खां डुरियां थो, मूंखे अलाह जा क़ानून ॾिनल आहिनि, हीअ मुंहिंजे अलाह जे क़ानून जी मुखालिफ़त आहे त मां फिज़िकली तव्हांजी मदद कयां त पोइ मूंखे फ़रिश्ता बि कंदा ऐं पोइ मुंहिंजी ऐं फ़रिश्तनि जी डूबदू लड़ाई थींदी, मूंखे मारे बि सघनि था। तंहिंजे करे बाबा न इनी अख़ाफ़ुल्लाह वल्लाह शदीदुल इक़ाब, जेको अलाह ताला पकड़ करे थो, सख़्तो करे, इहो मां क़ानून उनजो न आहे। तंहिंजे करे वठी थो पोइ हिते भॼे। हाणे ॿियो मिसाल आहे त शयुनि खां विसराईंदो आहे। मिसाल तौरु हे जेल में हो, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जेल में हो त हिकिड़ो ॿिया बि जेली वेठा त पोइ हिकिड़े जेको जेली हो उहो बादशाह जेको नौकर ख़ासि हो, सो उन जे जेल जी मुदत ख़तमु थी जॾहिं वञे पियो त उनखे चई त पंहिंजे बादशाह खे ॿुधाइजांइ त मां हरू भरू अंदरि जेल में पियो आहे। पर उहो जॾहिं वियो त अंसा हू शैतान इज़ार ज़िक्र रबई, माना उन्हनि खां विसरी वियो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ॻाल्हि मूंखे उन सां करणी आहे। ऐं तंहिंजे करे केतिरा साल यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रहियो। त इहा आहे विसारण ॻाल्हि, का शइ विसरी वेंदी आहे। हाणे छा थो थिए त
जॾहिं जहन्नम में माण्हू वेंदा त इतां लंघंदा जहन्नम में त शैतान बि वेठो हूंदो ऐं इन्हनि जी इते थोरो टकराव थिए थो। हे ॾिसो सभु जहन्नम वञण वारा आहिनि, हे जो शैतान वेठो आहे त गारियूं था ॾियनि, सो थुकूं मुकूं त कोन पर थुकूं ऐं हणनिसि था। चए थो फला तुलूमूनी लूमू अनफुसकम, चए थो मूंखे गारियूं न ॾियो, पाण खे गारियूं। चई छो? हाणे ॿुधो क़ुर, काल शैतान लम्मा कुज़ियल अमर, जॾहिं फ़ैसिला थी वेंदा, वीज़ाऊं विरहाइजी वेंदियूं त जॾहिं जहन्नमी वेंदा त रस्ते में शैतान वेठो हूंदो। चवंदो इन अल्लाह वादकुम वादल हक़, चए थो ॾिसो क़ुर में जेके तव्हां सां अलाह वाइदो कयो हो न, इहे हव सच आहे, तव्हां हो निभाग आहे, चंड आहे। वातुकूं फ़ख़लफ़्तूं, मां जेके तव्हांखे अटकलूं करे हराम ते रखियो, रुश्वत ते रखियो, शराब ते रखियो, ज़नाउनि ते रखियो, मां तव्हांखे चयो त पाण खे वॾा सम्झो, माण्हू अचनि तव्हांखे पेरे पवनि त लत बि न हणो त बणा अलाह असांखे रुकू थो करी, मां अलाह आहियां। या तव्हां मुंहिंजे गोॾनि ते हथ रखनि त चंबो, मां छो न हीअं त बाबा गोॾनि ते हथ रख, इहो रुकू आहे, रुकू अलाह खे कबो, मां अलाह सम्झो थी जो मूंखे गोॾनि ते हथ रखे थो मिली मूंसां। त पोइ इहे जेके आहिनि, चए थो मूं जेके तव्हां सां वाइदा कया मां फिरी वियुसि। वमा काननी अलैकुम सुल्तान, इते हू चिड़ी पवंदा माण्हू, चवंदा इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, तो असांखे सॼो ॾसियो, सॼो करी पियो तूं, ऐं जॾहिं मूंखे माण्हू पेरे पवंदा त मां ख़ुशि थींदो हुउसि त मां को वॾो माण्हू थी वियो आहियां। हालांकि तो मूंखे ओॾी महिल विसारे छॾियो त हीउ रुकू थो करे, मूंखे अलाह खे रुकू करिणो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे रुकू कोन करायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे गोॾनि ते कंहिंखे हथु कोन रखायो, मां अलाह जे नबीअ खां बि चढ़ी, हुन त मना कयो त मां अचां त उथी बि न बीहो त चीतो इहो कयो आहे। चई त जेको मां तव्हांखे आइडियाऊं ॾिनियूं न, वाह तकूं अख़लफ़ तकूं, मां उहे सभु फिरी वियुसि। अलाह जा वाइदा सचा हुआ। वमा कानी अलैकुम सुल्तान, त हू चिड़ंदसि त ईअं कीअं तो असांखे चयो। चए थो ॻाल्हि ॿुधो, वमा कानी अलैकुम सुल्तान वारा, मां तव्हां सां ज़ोरी कई छा, या मां तव्हांखे टंग खां वठी गेलियो, या तव्हां सां मां हथ जी गिट कई, इला अन दऊ तकुम, ऐं त तव्हांखे आइडिया ॾिनी, फस्त जब तुमली, तव्हां मुंहिंजी आइडिया क़बूल कई, मां तव्हांजे दिलि में आइडिया विधी, तव्हां आइडिया कयो, फला तलो मूनी, हाणे गारियूं न ॾियो मूंखे, लूमू अनफुसकुम, पंहिंजे पाण खे मलामत कयो। वमा अना बि मुसरिख़ हुकुम, चए अॼु न मां तव्हांजो कमु करे सघां थो, न को तव्हांखे बाहि खां बचाईंदुसि, न मां तव्हांजी फ़रियाद रसी करे सघां थो, न तव्हां मुंहिंजी का फ़रियाद रसी कंदव। बाक़ी इनी कफ़रत बिमा अशरक तुमूनी मिन क़बुल, बाक़ी जेको तव्हां शिरकु कयो न, जो अलाह जेको साह जे रग खां वेझो आहे, जंहिंजे हथ में सभु उनखे छॾे तव्हां मोलनि खां पिया घुरो, ऐं उन्हनि खां पिया घुरो जेको ॿुधनि बि कोन था। अलाह ताला क़ुर में फरमायो, नबी साईं चई इन कला तुस्मिल मौता, रसूल सलम तव्हां बि मुअनि खे आवाज़ु कोन था पहुचाए सघो, त तव्हां वञी अहिड़नि शयुनि, ऐं जॾहिं की अलाह जा वली क़ुर में अचे थो त सभु अलाह जा वली मरण साण ई उनजा रूह जन्नत में आहिनि, ऐं उते अछनि पखियुनि में विझी खाइनि था पीअनि था, हिन क़बर में त रूह ई कोन्हे को, तव्हां ख़ाली खॾे ते वञी जेको सो उन खां घुरो पिया। पर चए थो मां शैतान आहियां न, मां तव्हांखे इहो कमु त कराईंदुसि, पर मूं कॾहिं कोन हिन खॾनि तां वञी घुरियो त अलाह हीअं कर अलाह कर, छो त इनी कफ़रत बिमा अशरक तुमूनी मिन क़बल, आऊं त शिरक जो इनकार थो कयां जेको तव्हां मुंहिंजे चवण ते कंदा हो। इन ज़ालिमीन, अहिड़नि शिरक करण वारा लहुन अज़ाब रहीम, तव्हां वञो हाणे पादर तव्हांजे लाइ त वॾा पुसियल आहिनि, तव्हांखे त अज़ाब अलीम थींदो। ऐं उन खां पोइ आहे त चए थो क़ुर में त इनल मुबज़रीन कानू इख़वात शैतान, हे ॾिसो न, हे खाइण पीअण वारा अधु खाईंदा अधु उछलाईंदा, प्लेटुनि में अधु छॾे ॾींदा, कुकड़ू खाईंदा ज़रड़ी बची पवंदी, इहे आहिनि शैतान जा भाउर। चई हे मुंहिंजा भाउर अथव जेके वेस्ट था कनि, यानी कोशिशि करे मानी खाइण महिल हिकिड़ो टुकुर बि न बचे, जे बचे थो त वरी उनखे संभाले रखो त वरी शाम जो खाईंदासीं, या उहो कंहिं पखीअ खे ॾेई छॾियो, कंहिं मानी अधु बचे थी ग़रीब खे ॾियो, जेको वेस्ट करे हीअं वठी थो टेबलूं भरे, पोइ तव्हां हितां चुगे पैसो ज़ाया, पोइ बोरची बि करे खाइनि न खाइनि, दॿनि में उछलाइनि। चए थो इनल मुबज़रीन, हीअ जेको पिक्चर ॾेखारियां थो त उहे जेके ज़ाया कनि था, वेस्ट था कनि, वॻा 6 वॻा 20 वॻा रखनि था। चए थो जेके वेस्ट करण वारा आहिनि कानू इख़वान शैतान, अलाह ताला फरमाए इनल मुबज़रीन कानू इख़वान शैतान वकान शैतान रबी कफ़ूरा, छाकाणि त शैतान पंहिंजे रब जो नाशुक्रो आहे, करे हा न शुकुर त अलाह साईं इंसान खे पैदा कया, मां छा कयां, ठीकु आहे अलाह साईं त ॾाढो इज़त सां रहे हा। सो इन मुबज़रीन जेको वेस्ट कनि था, विञाइनि था, कानू इख़वान शैतान, हे सभु ॾिसो न। तंहिंजे करे अलाह फरमाए थो या इहो नास, ए इंसानो इन वाद अलाह हक़, अलाह चए थो मूं जेके हिन में ॻाल्हियूं कयूं तमामु इहे सचूं अथव, हे हक़ीक़त ही आहे। फला तग़ुरन्नकुम हयात दुनिया,
वला यगुरन्नकुम बिल्लाहिल गुरूर, ऐं शैतान तव्हांखे धोखे में न विझे, ऐं शैतान सभु धोखा तोखे अलाह जे नाले में ॾींदो, कंहिं बुज़ुर्ग जे हथ में कंदो, अबा अलाह सां हीअं चयो आहे, अलाह साईं फलाणे खां घुरो, अदा हे तावीज़ वटि, अदा हुन क़बर तां वञी घुर, तुंहिंजो कमु थींदो, ओ फलाणो मोह क़बर वारो आहे तव्हांखे पुट ॾींदो। चए थो इहे सभई अलाह जे नाले में था तव्हांखे गुमराह कनि, त अलाह ईअं चयो आहे, अलाह ईअं चयो आहे। ॿुधो क़ुरान माना, ए लोगो बेशक अल्लाह का वायदा सच है, तो कहीं दुनिया की ज़िंदगी तुम्हें धोखे में न डाल दे, और कहीं वो धोखेबाज शैतान तुम्हें अल्लाह के बारे में धोखा न डाल दे। सभु जेको कमु कराइनि था शुरू अल्लाह जे नाले में था करनि, अल्लाह ईअं थो चवे। तंहिंजे करे अचे थो न, फला तग़ुरन्नकुमुल हयातु दुनिया, त हीउ शैतान तव्हांखे न दुनिया में धोखे में न विझी छॾे। इन शैतान लकुम अदून, शैतान तव्हांजो दुश्मन आहे, दुश्मन आहे, फतख़िज़ू अदुआ, तव्हां बि हुनखे दुश्मन सम्झो। इनमा यदू हिज़बू, इहो शैतान पंहिंजो ग्रुप थो ठाहे माण्हुनि मां, li yakunu min ashabi सईद जहन्नम में वञण मां अलाह खे सेल्यूट कंदा, अलाह साईं ॾिठई मुंहिंजी कमाई केॾी आहे, तोखे मूं चयो त हीउ इंसानु मां हिनखे गुमराह कंदुसि, त अलाह चयोसि त मां हिनखे क़ुरान ॾिनो आहे, मां नबी मोकिलियो आहे, जेकॾहिं हिनखे सम्झंदा तूं कोन हुन ते असरु करे सघंदे। पर हे अक्सर त माण्हू खणी पोइ वरी चवंदो अलाह साईं अस्सलाम वालेकुम, हे मां हेतिरा माण्हू तोखे आणे ॾिना आहिनि। चए थो त वरी तर्जुमो ॿुधो, बेशक शैतान तुम्हारा दुश्मन है तो तुम भी उसे दुश्मनी समझो, बेशक वो अपने घर वालों को इसलिए बुलाता है ताकि वो लोग जहन्नम वालों में से हो जाए। हे ॾिसो, इनमा यदू हिज़बुल यकुन असाब सही, हे चाहे थो त सभु मुंहिंजा जेके साथी आहिनि जहन्नम में वञनि। बाक़ी अलाह फरमाए थो त हिननि जो कमु आहे शैतान जो, लय सुद्दूनहुम अन सबील, ऐं हिननि खे शैतान रस्ते खां सहीअ खां रोके थो। उहो इहा सबून अन मोहताईं, सम्झंदा त असां त आहियूं बुज़ुर्ग, असां हक़ ते त असां आहियूं। अड़े बाबा तव्हां कहिड़े हक़ ते आहियो जॾहिं तव्हां शैतान जे चवण ते था हलो। हे क़ुरान थो फरमाए, वमई यशन ज़िक्र रहमान, जेको अलाह जे ज़िक्र खे क़ुरान खे विसारे थो, नुकईज़ लहू शैताननि, उन सां हिकिड़ो शैतान उन क़रीब अची थो वञे, मुक़ररु थिए थो, पोइ लहू करीम सां यार थी थो वञे। हाणे सॼी आइडिया उन शैतान पियो ॾींहुं ॾींहुं राति कन में फुस फुस कंदुसि, आइडियाऊं विझंदुसि। व इन महिल सुदून अमन सबील, ऐं इहे सिधे रस्ते खां रोकनि था। व इहा सभु, ऐं हे वरी बुज़ुर्ग सम्झे थो अन मोहत, असां त वॾी हिदायत वारा आहियूं। हत जी हा, पोइ छा आहे त जॾहिं अलाह फरमाए थो त आख़िर में हे शैतान ईअं चवंदो न, या लई त बेनी बेन कबूदल मुशरिक, पोइ माण्हू चवंदो थुक हुजे काश तुंहिंजे असांजे विच में एतिरी विथी हुजे जहिड़ा आहिनि। ऐं जेको आहे सो शैतान हुननि खां अलाह जो ज़िक्र विसारे छॾियो आहे। इस्तवज़ अलैहिम शैतान, सभु कुझु हुन खां विसारे छॾियो अथई। ऐं ज़िक्र कीअं विसारे अथई, निमाज़ कोन पढ़ंदा, अलाह जो क़ुरान कोन पढ़ंदा, वग़ैरह वग़ैरह। ऐं पोइ आख़िर में आहे त शैतान चए थो इंसान खे त कुफ़ुर कर। ऐं मां हाणे ॿ शेर पढ़ी ख़तमु थो कयां, झूनी थी न ज़मीन, पोढ़ो थियो न सिज, हिन ॿिन्ही मथां ॿिज हारींदे कई हलिया विया। दुनिया जी हर मुसीबत ख़तमु थी सघे थी जेकॾहिं जाहिल ख़ामोश रहनि ऐं इल्म वारा हक़ जी ॻाल्हि कनि। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।